Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. अगुणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जो घेरो तंग करण जूं तैयारियूं तेज़। नैब रावलपिंडी नवाज़ शरीफ जो नालो स्टॉप लिस्ट में शामिल करण लाइ FIA खे ख़त उमाणे छॾियो। ख़त में नवाज़ शरीफ के इश्तिहारी करार ॾियण जो रिकॉर्ड इमिग्रेशन सिस्टम में शामिल करण जी सिफ़ारिश। FIA ज़रियनि जो चवणु आहे त DG FIA खे ख़त मिली वियो आहे। नैब जे ख़त ते मुकमल अमल कयो वेंदो। नैब रावलपिंडी नवाज़ शरीफ जे इश्तिहारी थियण वारे मामले ते लाहौर पुलिस खे बि ख़त उमाणे छॾियो। लाहौर जे समूरनि थाणनि ते नवाज़ शरीफ जे इश्तिहारी थियण जा पोस्टर्स लॻाइण जी हिदायत। ख़त में चयो वियो आहे त रायविंड में जाती उमरा ॿाहिरां बि नवाज़ शरीफ जो पोस्टर लॻायो वञे। लाहौर जे मॉडल टाउन वारे इलाइक़े में नवाज़ लीग जी पार्लियामानी अॻवाननि जो इजलास जारी। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ लंडन मां वीडियो लिंक ज़रिए इजलास जी सदारत करे रहियो आहे। इजलास में MNAs, MPAs ऐं सेनेटर्स शरीक। इजलास में हुकूमत मुखालिफ़ तहरीक, जलसन ऐं रैलीज़ ते सलाह मशवरा कया पिया वञनि। नवाज़ लीग जे मरकज़ी तर्जुमान मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त PTI सरकार घबराइण शुरू करे छॾियो आहे। अवाम न घबराए। मौजूदा हुकूमत तरफ़ां दवाऊं, गैस ऐं बिजली महांगी करण जो ही आख़िरी क़दम आहे। इन खां पोइ हुकूमत महांगाई करण जे क़ाबिल ई न रहंदी। इमरान ख़ान ज़ाती ख़ुशी ऐं APC जे फ़ैसिलनि खे कमज़ोर करण लाइ शहबाज शरीफ खे गिरफ़्तार करायो। ॿुधायो वञे त आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म ते केस दाख़िल करे कश्मीरी अवाम ऐं भारत खे कहिड़ो पैगाम ॾिनो वियो आहे। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मोमिन शहज़ाद अकबर जो चवणु आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ खे इश्तिहारी करार ॾिनो आहे। नवाज़ लीग वारा जंहिं आइन खे मञनि था, अदालत बि उन्हीअ आइन तहत फ़ैसिला ॾींदी आहे। असां बि चऊं था त नवाज़ शरीफ ॾे वापसि अची पुराणो हिसाब ॾे। ज़ाहिर थी वियो आहे त नवाज़ शरीफ इलाज लाइ परदेही न वियो हो। अवाम PTI खे 5 सालनि जो मैंडेट ॾिनो आहे। माइनस नवाज़ शरीफ पार्टी इंतज़ारु करे। नैब जी पकड़ में अचण खां पोइ शहबाज शरीफ वाइड़ाइप जो शिकार थी वियो आहे। बिजली महांगी करण जा मुआहिदा बि नवाज़ लीग ई कया हुआ। नैब चेयरमैन तव्हांजो गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾियो आहे। नैब पिशावर जी टीम नवाज़ लीग अॻवान रिटायर्ड कैप्टन सफ़दर खे आगाह करे छॾियो। आमदनी खां वधीक असासनि वारे मामले जी जांच दौरान रिटायर्ड कैप्टन सफ़दर अवान नैब टीम आॾो पेश। ज़रियनि जो चवणु आहे त नवाज़ लीग अॻवान नैब टीम खे मुतमइन न करे सघियो। नैब लिखत में सवालनामो ॾींदे रिटायर्ड कैप्टन सफ़दर खे आगाह कयो त 10 ॾींहंनि अंदरि इत्मिनान जोगा जवाब न ॾिना त तव्हांखे गिरफ़्तार कयो वेंदो। ज़रियनि मूजिबि रिटायर्ड कैप्टन सफ़दर नैब आॾो चयो त आउं गिरफ़्तारी ॾियण लाइ तयारु आहियां। समूरियूं तयारियूं करण बाद ई पिशावर आयो हुयसि। हुकूमत अवाम मथां महांगाई जो हिकु ॿियो बम किराए छॾियो। नेपरा बिजली 83 पैसा फ़ी यूनिट महांगी करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नेपरा इख़्तियारनि जो चवणु आहे त अघनि में वाध जुलाई महीने जे फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में कई वई आहे। नवां अघ अक्टूबर महीने जे बिल्स में उगाड़िया वेंदा। अघनि में वाध सां अवाम ते 12 अरब रुपयनि जो इज़ाफ़ी बार पवंदो।
कि इलेक्ट्रिक बिजली जे नवन अघनि में वाध खां आजी करार। नेपरा सिंध जे मेंबर बिजली जे अघनि में वाध जी मुखालफ़त कंदे इख़्तिलाफ़ी नोट लिखी छॾियो। सिंध जे मेंबर रफ़ीक शेख जो चवणु आहे त मेरिट ऑर्डर ख़िलाफ़ पावर प्लांट्स हलाइण जो बार आवाम ते विधो वियो आहे। इदारनि जी नाक़िस कारकर्दगी जो बार बिजली जे वाहिपेदारनि ते न विझणु घुरिजे। नाणे खाते जी हिदायत ते 8 हुकूमती इदारनि जी ख़ुसूसी ऑडिट कराइण जो फ़ैसिलो। ज़रियनि जो चवणु आहे त पाकिस्तान रेलवे, AGPR ऐं पाकिस्तान पोस्ट जी GP फंड्स जी ख़ुसूसी ऑडिट कराई वेंदी। जियोलॉजिकल सर्वे ऐं पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट जी बि ख़ुसूसी ऑडिट कराइण जो फ़ैसिलो। ऑडिट रिपोर्ट 2 महीननि में नाणे खाते हवाले कई वेंदी। सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। अदालत वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत खे नोटिसिस जारी करे छॾिया। धुरियुनि खां 23 ऑक्टोबर ताईं जवाब तलब। दरख़्वास्त गुज़ार शहाब ओस्तो मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त बेटनि खे वफ़ाक़ हवाले करणु सिंध जे अवाम जे बुनियादी हक़नि ते राताहो आहे। आइन ऐं क़ानून मूजिबि बेट सूबाई मिल्कियत आहिनि। सूबे खां का बि ज़मीन हासिल करण खां अॻु क़ानूनी घुरिजूं पूरियूं करणु लाज़मी आहे। दरख़्वास्त में आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी जे क़याम वारो ऑर्डिनेंस गैर आइनी करार। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सीनियर कानूनदान शहाब ओस्तो जो चवणु आहे त सिंध सरकार खे 2 इंच ज़मीन तां बि हथ करण जो इख़्तियार नाहे। हुकुमरान नेक नियती सां पंहिंजो हिकु बंगलो कंहिंखे ॾियनि त ख़बर पवे। कराची खां हैदराबाद ताईं मक़ामी माण्हुनि खे लॾाए धारियनि खे आबाद कयो वियो आहे। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत सिंध बैंक में मुबैना करप्शन जे रेफरेंस में यूनिस किदवाई खे इश्तिहारी करार ॾेई छॾियो। नैब खे संदसि मिल्कियतूं ज़ब्त करण लाइ कार्रवाई शुरू करण जो हुकुम। ॿुधणी दौरान नैब तरफ़ां जमा करायल रिपोर्ट में चयो वियो आहे त यूनिस किदवाई खे इश्तिहार ज़रिए तलब कयो वियो पर हू परदेह फ़रार थी वियो। अदालत नादरा खे यूनिस किदवाई जो सुञाणप कार्ड बि ब्लॉक करण जो हुकुम। एहतिसाब अदालत पिंक रेजिडेंसी रेफरेंस में ओमनी ग्रुप जे अनवर मजीद ऐं अब्दुल गनी मजीद सूदो 17 जवाबदारनि ते फ़र्दे जुर्म लागू करे छॾियो। ॿुधणी दौरान जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। अदालत ॿुधणी 16 ऑक्टोबर ताईं मुलतवी कंदे 2 शाहिदनि खे ईंदड़ ॿुधणी ते पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध में डीज़ल जी स्मगलिंग ऐं करप्शन में मुलविस 13 पुलिस ऑफिसर्स जी नौकरी तेल। IG सिंध जांच कमेटी जी रिपोर्ट जी बुनियाद ते इंस्पेक्टर ऐं सब इंस्पेक्टर्स सूदो 13 ऑफिसर्स खे बरतरफ़ कयो। बरतरफ़ थियल पुलिस ऑफिसर्स में हबीबुल्ला साहू, इरशाद अली शाहानी, ग़ुलाम असगर तुनियो, सिकंदर चांडियो, अब्दुल अज़ीज़ कट्टो, मुमताज़ भट्टी, फज़ल मोहम्मद, मौला बख्श मक्सी, पीर अली चांडियो, ज़मीर जमाली ऐं अल्ताफ़ चांडियो शामिल। जारी थियल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त ॼाणायल ऑफिसर्स खे इंक्वायरी कमेटी जी रिपोर्ट जी सिफ़ारिशुनि ते बरतरफ़ कयो वियो आहे। रिपोर्ट में पुलिस ऑफिसर्स खे स्मगलिंग ऐं करप्शन में मुलविस करार ॾिनो वियो हो। KPK जे इलाइक़े 4 सदा में मासूम ॿारड़ी खे वहशत जो निशानो बणाइण बाद बेदर्दी सां क़त्ल करण जो इंकशाफ। पुलिस 2.5 सालनि जी ॿारड़ी ज़ैनब जो ॿेले जी ज़मीन मां लाश हथ करे वरितो। DHQ जे मेडिकल ऑफिसर जी रिपोर्ट में नींगरी सां ज़्यादती जी तस्दीक। जिस्म ते बेरहमी सां थियल तशद्दुद जा निशान बि मौजूद। पुलिस जांच शुरू करे छॾी। करबला के मैदान में इस्लाम की सरबुलंदी लाए अज़ीम कुर्बानी ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि जे चालीहे ते आज़ादारी ऐं मातमी जुलूस बरामद करण जो सिलसिलो जारी। कराची में मरकज़ी मातमी जुलूस निश्तर पार्क खां बरामद। मातमी जुलूस जे रूट्स ते सबीनूं लगायूं वयूं। मातमी जुलूस जा रूट्स कंटेनर्स रखी सील। रूट जे भरपासे वारनि इलाइक़नि में मोबाइल फ़ोन सर्विस बि बंदि। सखर, कंधड़ा ऐं बागड़जी सूदो मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां निकितल अज़ादारनि जा काफ़िला या हुसैन जी सदाउनि सां रोहड़ी पहुची विया। सखर जे घटा घर खां 40 जो मरकज़ी मातमी जुलूस बरामद। काफ़िलनि जी सिक्योरिटी लाइ 1600 खां वधीक पुलिस एहलकार मुक़रर। हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां 20 खां वधीक नंढा वॾा मातमी जुलूस बरामद। जुलूसनि में शामिल अज़ादारनि जा काफ़िला तय थियल रूट्स खां थींदा।
करबला दादन शाह ते नहर थींदा। जुलूसनि जी सिक्योरिटी लाइ 2000 खां वधीक पुलिस एहलकार मुक़रर। मातमी जुलूसनि जे रूट्स खे सील करे CCTV कैमरा नस्ब कयूं आहिनि। पंजाब जे इलाइक़े भोंग मां 3 ॾींहं अॻु अगवा थियल डॉक्टर तारिक जो रामती जे कचे वारे इलाइक़े मां गोलियूं लॻल लाश। पंजाब वासी ख़िरात शाह बि ज़ख़्मी हालत में हथ। पुलिस डॉक्टर जो लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त धाड़ेलनि भुंग न मिलण ते डॉक्टर तारिक ऐं ख़िरात शाह मथां फायरिंग कई, जंहिं बाद धाड़ेल खेनि कचे में छॾे फ़रार थी विया। ज़ख़्मी ख़िरात शाह गर्दजोगी हालत में रहीम यार ख़ान जी अस्पताल मुंतक़िल। वाक़े बाद इलाइक़े वासियुनि में ख़ौफ़ पकड़े। कोटड़ी जे ढगे फार्म वारे इलाइक़े में ज़मीनी तकरार तां खोसा ऐं मक्सी बिरादरी जी ॿिनि धुननि में झेड़ो। फायरिंग दौरान नौजवान अनवर मक्सी मारिजी वियो। अली हैदर निज़ाम ऐं शेर मोहम्मद ज़ख़्मी। नौजवान जे वारसनि जो DHQ अस्पताल जे गेट आॾो धरणो। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जो मुतालबो। पुलिस जो चवणु आहे त खोसा ऐं मक्सी बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणे ज़मीनी तकरार तां झेड़ो थियो हो। मुतासिर धुर तरफ़ां केस दाख़िल थियण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। नवाबशाह में कणक ख़रीद करण जो टारगेट पूरो न थियण ते एंटी करप्शन खातो हरकत में अची वियो। एंटी करप्शन टीम जा खुराक खाते जी ऑफिस ऐं गोदामनि ते छापा। 3 सालनि जो रिकॉर्ड तहवील में वरितो वियो। इख़्तियारनि जो चवणु आहे त साल 2020 में 12 लख टन कणक ज़ख़ीरो करण जो टारगेट रखियो वियो। खुराक खाते जूं मक़ामी इख़्तियारियूं रुगो 9 लख टन कणक ख़रीद करे सघियूं। शिकायतूं मिलियूं आहिनि त खुराक खाते जे अमलदारनि ऐं मक़ामी आबादगारनि जी मिली भगत सां कणक स्मगल कई वई आहे। ज़िले जे 40 सेंटर्स जी जांच करे ज़िम्मेवार अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। लम्सयाम शोरो जी शागिर्दियाणी सुंबुल मेमण खे हिरासां करण वारे केस में 3 जवाबदारनि जी ज़मानत। कराची जी मक़ामी अदालत तरफ़ां जवाबदार मंसूर बुर्ड़ो, मसरूर ऐं धणी बख़्श जी गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत मंज़ूर। जवाबदारनि खे 50,000 रुपयनि जा ज़मानती मचलका जमा कराइण जो हुकुम। ॿुधणी दौरान जवाबदारनि जे वकील दलील ॾींदे चयो त आला शख़्सियत जी चुर्च ते हिरासमेंट जो केस दाख़िल कयो वियो आहे। मटियारी भरिसां ॻोठ ग़ुलाम हुसैन खोसो में नारी सां मुबैना इज्तमाही लॼालुट जो केस दाख़िल। पुलिस 2 औरतुनि सूदो 4 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो। केस में इल्ज़ाम हयो वियो आहे त 2 औरतुनि नारी खे ज़रई ज़मीन ते घुरायो, जिते 2 जवाबदारनि तरफ़ां खेसि इज्तमाही ज़्यादती जो निशानो बणायो वियो। नारी जो चवणु आहे त जवाबदारनि खेसि धमकी ॾिनी त ख़ामोश न रहण जी सूरत में खेसि क़त्ल करे छॾींदा। दादू में 11 सालनि जी मासूम ॿारड़ी सां मुबैना ज़्यादती जो केस दाख़िल। नींगरी जे वालिद जो चवणु आहे त जवाबदार धीउ खे किताब वठी ॾियण बहाने पंहिंजे घर वठी वियो, जिते साणस ज़्यादती कई वई। दादू जी सिविल अस्पताल में मेडिकल टेस्ट लाइ मुतासिर नींगरी जा जुज़ा वरिता विया। पुलिस जो चवणु आहे त मेडिकल रिपोर्ट अचण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। सिंध हाई कोर्ट बैंक फ्रॉड केस में जवाबदार अरशद लतीफ़ ऐं कमर महमूद जी सज़ा बरक़रार रखण जो हुकुम ॾेई छॾियो। जवाबदारनि तरफ़ां सज़ा ख़िलाफ़ दाख़िल अपीलूं रद्द। एहतिसाब अदालत बैंक फ्रॉड जो ॾोह साबित थियण ते 2 जवाबदारनि खे 6 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई हुई। जवाबदारनि खे 10 सालनि ताईं सरकारी उहिदो रखण लाइ नाअहल करार ॾिनो वियो। सिंध हाई कोर्ट एहतिसाब अदालत जो फ़ैसिलो बरक़रार रखंदे जवाबदारनि जूं अपीलूं रद्द करे छॾियूं। मीरपुर ख़ास जे तालके सिंधड़ी भरिसां कंगल ढंढ खे कट ॾियण बाद पाणी केतिरनि ई ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। खाही दौलताबाद रोड तां पाणी ओवरटॉप थियण लॻो। ढंढ जे पाणी UC समन शाह जा 100 खां वधीक ॻोठ ॿोड़े छॾिया। समें ख़ानदान पंहिंजा घर ख़ाली करे रस्तनि ऐं बंदनि जे किनारनि ते पनाह वठण ते मजबूर। इंतिज़ामिया ढंढ जे पाणी जो रुख़ मोड़ण लाइ के बि उपाउ न वरिता। घरनि मां पाणी निकाल करण जे लाइ बि कख भञी मीणो न कयो।
ऐं अमरीका में नायब सदारती उम्मीदवारनि जे पहिरें बहस दौरान माइक पेंस जे मथे ते वेठल मख माण्हुनि जी दिलचस्पी जो मर्कज़ बणिजी वई। सोशल मीडिया ते शेयर थियल वीडियो ऐं तस्वीरुनि ते दिलचस्प बहस। कंहिं चयो त मख खे करंटीना कयो वञे, कंहिं वरी मख खे मिलिट्री अस्पताल मुंतक़िल करण जो मशवरो ॾिनो। बहस दौरान माइक पेंस केतिरी ई देर ताईं मथे ते वेठल मख जान छॾाइण जी कोशिश कंदो रहियो। अस्सलामुअलैकुम, टाइम न्यूज़ स्वागत। मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस हवाले थियूं, तफ़सीली ख़बरूं